फरमायो आहे जानी माली उन्हनि सभिनी खे हिननि अखरनि में मुबारकबाद पेश थो करियां। नबी की बज़्म सजाना तुम्हें मुबारक हो, रसूल पाक का आना तुम्हें मुबारक हो। खुदा की खास इनायत है अहले सुन्नत पर, नबी का जिक्र सुनाना तुम्हें मुबारक हो। खुशी से महफिले मीलाद मुस्तफ़ा करके गम अलम को मिटाना तुम्हें मुबारक हो। बिरादरान इस्लाम, अल्लाह रब्बुल आलमीन मदीने वारे साईं जे सदके, रोज़े धनी बादशाह रहमतुल्लाह अलैह जे सदके तव्हां जे मथां रहमतुन ऐं बरकतुन जा मींहं वसाए। आमीन। हाणे तकरीर लंबी चौड़ी कोन कंदासीं, मां बि थकल आहियां। कलाक सवा तकरीर कंदुसि, पोइ जमायत खे लंगर बि कराईंदा। असां पाण बि लंगर न कयो आहे, इन जे करे त जमायत साहब में मोह ॾियूं त पोइ भत खे मोह ॾेखारण जहिड़ा त थियऊं। हाणे आयत मुबारक जो तर्जुमो ॿुधो। अल्लाह ताला तो फरमा क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। अञा थोरो आवाज़ ॾेस, मां हित ॻाल्हाया त खींच करे आवाज़ खे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो मुक़द्दस कलाम मजीद में, तहकीक आयो तव्हां वटि अल्लाह जे तरफ़ा नूर व किताब मुबीन, ऐं रोशन किताब। इन रोशन किताब मां मुराद है अल्लाह जो कुरान मजीद, ऐं नूर मां मुराद आहे मीलाद वारो महबूब। सुभान अल्लाह। छो त असां पंहिंजे पारां नथा चऊं, कुरान पाक खे समझण जे लाइ कुरान मजीद जा तफ़सीर ॾिसणा पवंदा, तफ़सीर पढ़णा पवंदा। त हिन आयत जो शान नुज़ूल कहिड़ो आहे, हिन आयत जे नाज़िल थियण जो महल मौक़िओ कहिड़ो आहे। बाज़ कुरान मजीद जे आयतुनि खे, बाज़ कुरान मजीद जूं आयतूं मनसूख थींदियूं आहिनि, ऐं बाज़ हदीसुनि खे रसूल पाक जूं बाज़ हदीसा मनसूख कंदियूं आहिनि। उन्हनि जे मथां नासिख ॿियूं हदीसूं ईंदियूं आहिनि। कुरान पाक जे तर्जुमे जे करण जे लाइ मां क़बल बि ॾिसबो, मां बाद बि ॾिसबो, तर्जुमो पोइ कबो। जेकॾहिं रुगो लुग़वी माना खे वठिबो ऐं इस्तिलाही माना खे छॾिबो त पोइ ख़राबियूं घणियूं निकिरंदियूं। इहे तव्हांखे अखर सम्झ में ईंदा जेके समझदार आहिनि। सुभान अल्लाह। शाबाश। त पारियो कुरान मजीद जो तफ़सीर नबी साईं जे सौट लिखियो आहे। सुभान अल्लाह। हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जिब्रील कुरान मजीद जी आयत खणी अचे, वो नबी जो सौट
उन्हीं जो तफसीर लिखी वो वरी साहिब कुरान खे ॾेखारे महबूबा हिन आयत जो मां हे तफसीर कयो आहे जे सही आ तस्दीक कयो जे सही नाहे त तरदीद कयो को जेड़ी मल इया कद जाकुम मिनल्लाह नूर आयत नाज़िल थी त इन्हीअ नूर मां मुराद नबी जे सौत मुस्तफा करीम जो नूर वरतो आई खणी आयो साहिब कुरान वट महबूब हिन नूर मां मुराद मां तव्हां जी ज़ात वरती आ हाणे जे सही आ त पोइ तस्दीक कयो पाण मुर्किया फरमायोसि सौट सही तफसीर कयो थी जो इन्हीअ नूर मां मुराद मां मुहम्मद जी ज़ात आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह शाबाश सुभान अल्लाह सुभान अल्लाह पाण दहशतगर्द न आहियूं न लठा न बाटोवा जेकॾहिं असां बि को रिवाल्वर खणी अचूं त खणी सघूं था हिते टेबल ते रखूं था रखी बि सघूं था पर पाण तस्बीह हूंदी आहे जंहिं ते सलाद पढ़ंदा ईंदा आहियूं सरदार ते ऐं असांखे मदीने वारे जाते काथे कामयाब ऐं कामरान बणायो आहे सुभान अल्लाह ऐं घणा मौलवी वरी क़ुरान ॾाढो रखंदा आहिनि वो कुरान जो तर्जुमो गलत कंदा बुतन वारियूं आयतूं काफ़िरन मुशरिकन वारियूं आयतूं जेके ख़ुदा तबारक व तआला उन्हनि जे रद में मुसम्मत में नाज़िल कयूं उहे नबियनि ऐं वलियनि ते इस्तेमाल कंदा आहिनि उहो चवंदा आहिनि त हाणे असांखे कूड़ त ॻाल्हाइणो आहे पर मता को पढ़ियल पीरियल को वेठो हुजे चवे त इहो त नाहक निसोरो तूं आलिम त न आहे तूं त ज़ालिम आहे को जेके बुतनि जे लाइ बुत परस्तनि जे लाइ आयतूं नाज़िल थियूं तूं नबियनि ऐं वलियनि ते पियो थो इस्तेमाल करे ईअं तोखे करणु न ॾींदासीं पोइ सभु त हिकु भतखोर न हूंदा उन्हनि में के त सिर फुरिया बि हूंदा उहे सिर फिरिया आहिनि रोज़े धड़ीअ जा मुरीद त पोइ क़ुरान इन्हीअ जे करे रखंदा आहिनि त पछाड़ीअ इहो क़ुरान खणी करे सीने ते मेहर विझोसि बसि मां वरी न ईंदुसि हिकिड़े क़ुरान जे सदके मूंखे सिर जी अदा न ॾियो इन नूर मां मुराद मदीने जो साईं आहे बशरियत जो बहानो आहे ऐं बशरियत हुजूर जी सिफ़त आहे ऐं हक़ीक़त मुस्तफ़ा जी नूर आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह जमात थोड़ी आहे पर मां हज़ारनि खे नथो ॾिसां मां हूदारनि खे थो ॾिसां तव्हां ॿुधंदा मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी जो असांजे महिरबान आहिनि भट्टी साहिबान भट्टी जी साईं जी सभु जी हा बसि अलाह कंदो जो रोज़े धड़ीअ जी दामन हूंदी हथ तव्हांजा हूंदा आमीन हिते भिटाईअ साईं तर्जुमो कयो ॿुधंदव लतीफ़ सरकार जो फरमा बद हकीकत हबीब जी नूर न अला नूर सुभान अल्लाह कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम इशारो मस्तूर कहीं जलायो दूर रिया हकीकत हबीब जे आगे अगही कयो नुसोरो जी नूर ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून
सुभान अल्लाह सज्जन कोने सूर मौला कयो मअमूर अंग अज़ल में उन जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जे तू तो अल्लाह जे कुरान के हदीसुन के करीब चई बीठो आ पर सिंध सूबे में अहिड़ा आशिक़ान था जो रुगो तो मिठाई के अटैक कंदे त भी फोड़न सां मारे छॾींदई और ॾाढो पढ़ंदा पर साहिब कुरान खुद फैसलो करे विया तव्हांजे लाइ पाण फरमायो तो फुटका भी बदला दाढ़ियूं भी नमाजूं भी रोजा भी उमरा भी हज भी तबलीगा भी सब कुछ हूंदा न पर दीन इस्लाम का ईअं निकिरी वेंदा जीअं तीर कमान मां निकिरी वञे हाशिम हाशिम वो बीमार अल्लाह यार अल्लाह खुश कंदुसि अब अमा जो जेको वाइज़ कयां थो वणे में थो माशाअल्लाह ईअं दीन इस्लाम खां निकिरी वेंदा चङो मुड़ुस थियूं फटका ॿधी थो हले अल्लाह भी तव्हांखे ख्वार कयो नबी भी तव्हांखे ख्वार कयो असांजो कम आशिकनि खे हथ थुजण इन्हनि खे ख्वार करणो ताकि भली ॾाढी न हुजनि भली को वक्त नमाज़ जो पढ़ो था कोन था पढ़ो पर रोज़े वारे तव्हांजे दिलि में जेको रसूल जो इश्क ऐं मोहबत विधो आहे इहो कॾहिं नथा सघो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह से पंहिंजे हिफ़्ज़ में अमान पनाह में रखंदव आमीन शैतान खे ज़ोर आहे तबलीग कहिड़ी साॼी तबलीग आहे तंहिंजे करे मां हाणे वधीक निज़ामाणीअ खे चयूं थो वञा त इन्हनि जूं ॻाल्हियूं तव्हांखे अॻिते सभु ॿुधाईंदो छो त असां चवंदा क़िस्मत सां तव्हां नबीअ खे नूर मञो था न वरी ॿी क़ुरान मजीद जी आयत मुबारक ॿुधो अल्लाह ताला तो फरमा बद युरीदून लियुत्फिउ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलो करहल काफिरून शाबाश सुभान अल्लाह युरीदून खाइब जो सीखुआ हो केर मन मक्के जा काफर केर मक्के जा काफर ये इरादो था कनि त अल्लाह जो नूर पंहिंजे वाट सां विसाइनि आओ हिकिड़े आशिक़ लठे खयनि सांड्रा हेका ज़माने जी बती आहे को ॾीओ वा को लालटी दा जो तव्हांजे फूकुर सां उझामी वञे न हे नूर खुदा है कुफ्र की हरकत पे खंदसन फूकू से ये चिराग बुझाया न जाएगा
ये आशिक था। सुभान अल्लाह। आई वरी ॿुधो आशिक चए त हवा जो कम बि आहे ॾींहंनि खे विसाए लालटीननि खे बतन खे वापडा जे बिजलियुनि खे बंदि करे छॾे पोइ न केरे विझे तारुनि खे बाइकूं लॻी वञनि हवा तूफ़ान ज़बरदस्त हुजे उन्हीअ जो कम इहो आहे पर महबूब जो उहो नूर आहे जो फानूस बन के जिसकी खुद हिफाजत हवा करे फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो शमो क्या बुझे जिसे रोशन खुदा करे। युरीदून लियुत्फियू नूर अल्लाह बिअफ़वाहिहिम तू केरा काछाई जात कासाई माशाअल्लाह हाफिज आलिम फकीर। अच्छा आलिम हो गया तो वो मथे विहाए रहे पर हाणे फकीर आ तो बस फकीर शाबाश ये इरादो था कन मके जा काफर तो अल्लाह जो नूर पंहिंजे वात सां विसाइनि खुदा तो फरमा वल्लाहु मुतिम्मु नूरिही ऐं अल्लाह पंहिंजे नूर खे पूरो करे रहंदो। अल्लाह पंहिंजे नूर खे पूरो करे रहंदो वलो कर हल काफिरून तोने जो काफिरन खे न वणे। हाणे इहा नूर वारी ॻाल्हि बाबरी खे बि कान थी वणे। हाणे इन्हनि खे घुर्जे त पंहिंजे ईमान जी जांच पड़ताल कनि त मके जे काफ़िरनि सां त राबितो न कनि। छो त बशरियत हुज़ूर जी त काफ़िर बि मञींदा आहिनि नूर ते त जहिड़ो हो काफ़िरनि खे ॾुखी ॻाल्हि लॻी ॾाढी ॾुखी ॻाल्हि लॻल। वीही रात वॾा वॾा पिया काबड़िजी काफ़र त मलकनि हूरनि माण्हुनि जा था रोज़ लहन लश्कर हे बे असां जहिड़ो इंसान वा नेठ खाए पिए थो यर धूड़ मथे मुंह में विझी तन मचाया महशर गुलाम नबी गज़ली ऐं ॿिया था शान पढ़नि शाइर चई हिक ॿिए खे हर हर थी विया बूथ सभिनि जा ॿी तरह जंहिंखे विड़ियो वा शहर त मथे हथ खणनि। जेको हथ न खणंदो मां विड़ंदो मां न त उथी वञ तुंहिंजी ज़रूरत ई न आहे असांजे तकरीर वॾो मां नंढो मां पंहिंजे न आहियां तूं अलाह अलाह जे रसूल जी अॾो केतिरी जी बराबरि लत सां तूं मरी वेंदी लपके में क़ुरान जूं आयतूं बेटा इहो तर्जुमो कयो ॿुधायांव त न हा पर हे मुंहिंजो आशिक़ आहे कुर्बान उहो ॾिस त किथां आयो आहे मूंखे हिन जो अहसासु थियो हाणे अहिड़ो तो शहर हिन जे सदके में ॿुधायां जो हे पछाड़ीअ ताईं मूंखे जीअं यादि करे ॿुधंदो
मिटाई दो पर बाप द पसण का परे थिया ॾिसण का नूर पसण का परे थिया ॾिसण का नूर कुफर अथन कल्ब में पर ज़ाहिर क्या ज़ुहूर قد جاءكم من الله نور إني الستر فتح السور قد جاءكم من الله نور إني الستر فتح السور रोज़े बारा आयो मुरीद तो को खुश थियो बाकी जे हाणे होदे होदे ॾिसण वारा आयो त पोइ अल्लाह क़ुरान तव्हांखे पुॼंदो ॿियो असां मिस्किन तव्हांखे छा कंदासीं बाबा قد جاءكم من الله نور إني ستر فتح السور دلیا تھیا دور رہی مسلمانی محمد رہی مسلمانی محمد ॿियो कम किटली थियो ला خوف عليهم ولا هم يحزنون सज्जन सूर विधो ने कदर को न कयो न थी न जहरी दौलत जो बाहर बोली हंझ जी बिटाई जी मारत है बाहर बोली हंझ जी अंदर कारो का अहिड़ो थलो था भञी छो न घोरा करे हाय हाय खामोश बकड़ा ॿिया अञा शहर आहिनि हिकिड़ो फ़कीर अब्दुर्रहमान जे सदके में ॿुधायां थो हिकिड़ो हाफ़िज़ शमन शफ़ी मोहम्मद शामिर शामिर हाँ शामिर हाफ़िज़ शामिर फिटाई दो फरमा बदा अल्लाह खर्च थई दुश्मन खे अल्लाह सही इन्हनि खे वॾी हयाती ॾे तूं असां वठींदासीं दुश्मन खे न थोरो ॻाल्हायो न पर फिटाई तो चए पिटियो न दुआ कयो न मरी विया त छा थियो अल्लाह घर अचियन में मंदी जन जे मन में इन्हीअ जे करे तो दुआ कयान त असां ऐं पिरीअ जूं भलो उमेदा पसंद महबूब जा मीलाद कयूं त अखर सां ॾिसनि असां ऐं पिरीअ जूं भलो उमेदा पसंद तंहिंखां पोइ मरन शल सॼी इन्हीअ सूर में पोपजे तड़े थर मरी शाल हया हजारा कई गलियूं बंद पिरीअ जूं चौधारी चारा मुवा मोहकाला शल सड़ी इन्हीअ सूर में जमायत खे समझो बणियो आहे अल्लाह ख़ुश रखंदो हाणे वरी टी क़ुरान जी आयत ॿुधो
अल्लाह ताला तो फरमा नूर अल्लज़ी उनज़िल मअहू खुदा तो फरमा ताबेदारी कयो इन्हे नूर कुरान जी जेको मां पंहिंजे महबूब सां गॾु नाज़िल करे मोकिलियो लिखियो पियो क़ुरान में त नूर क़ुरान बि नूर आहे ताबेदारी कयो उन नूर जी जेको मां पंहिंजे महबूब सां गॾु नाज़िल करे मोकिलियो थो जे क़ुरान नूर आहे त साहिब नूर क़ुरान न आहे तॾहिं तो जहिड़ो आहे असां सिर्फ़ रड़ियूं पंहिंजे सुनत जमायत जे लाइ था कयूं ऐं उन्हनि जे लाइ एतिरो ज़रूरु चवंदासीं त हिननि जे उसर जो दरवाज़ो बंदि थिए क़यामत में ख़ुदा खे चवनि त तुंहिंजे ज़ात जो कसम असांखे कंहिं न ॿुधायो न त असां इहो कसम वठूं हा ख़ुदा फरमाईंदुनि त मुफ्ती अब्दुल रहीम जो अचे घर घर में ॿुधाए वियो हुयो मोहम्मद इदरीस बुलबुल मदीना जो अचे ॻोठ ॻोठ में लड़ियूं करे वियो हो 50 साल उन्हीअ तबलीग कई 50 साल बुलबुल मदीना तबलीग कई 50 साल मुंहिंजे उस्ताद बुलबुल सिंध तकलीफ़ कई रत रत में अॼु बि रोज़े वारे जे मुरीदनि जे में साईं जा बास यादि आहिनि बदमज़हब जादू कर सकता हो ये बोल भी है पर वो जादू कर वो कभी शीय वागुरु खचतो हिकिड़े दफ़े दरगाह शरीफ़ ते 7 ॾींहं जी बि ते तकीर कई छतदड़ी बादशाह बुदस तकरीर वेपारीअ खां सांझीअ ताईं इहो कलाक सवा असांजे उस्ताद जो हूंदो हो पोइ पाण फरमायूं त इहो कहिड़ो मौलवी हो जंहिं वेपारीअ खां मग़रिब ताईं तकरीर कई अर्ज़ु कयूं पीर साईं सरदार खे त इहो दोस्त मोहम्मद बुलबुल सिंध पाण चवराए मोकिलियो त इन मौलवीअ खे फौरन इशा जी नमाज़ पढ़ी ऐं वरी टाइम ॾिजो साईं वेठो पंहिंजे कमरे में ख़ासि कमरो हूंदो हुओसि उस्ताद मोहम्मद सालिह महर रहमतुल्लाह अलैह आशिक़ हूंदो हुओसि आशिक़ हूंदो हो बुलबुल सिंध जे मथे सॼे त पीर साईं सरदार हुकुम कयो अथई कहिड़ो इशा खां पोइ वरी इन मौलवीअ खे मारो ॾियो साईं जो हाज़ुर पोइ उहा तकरीर असांजे उस्ताद बुलबुल सिंध 3 कलाक कई इहे हुननि में टाकोरा पइजी विया इश्क़े रसूल जा मोहब्बत रसूल जा ऐं पाण शिकार जो छटदणी बादशाह रहमतुल्लाह अलैह शिकार जो शौक़ीन हो पोइ मूसा मुफ्ती इलाही बख्श सिकंदरिया उस तो भले ना बाद जेकबा जे परसा है असली तीर ॻोठ जे परसा अहमदपुर जो वेठला मल्ला हुआ वॾनि वॾनि जेके सिकंदरी उलमा आहिनि उन्हनि खे ख़बर आहे उहो मूंखे उते वाइद कराईंदो हो
मां जो उते पहुचा त ॿियो ख़बर मोदी साहब काॾे विया चई शिकार ते पियो आहे वरी मां अधु कलाक खनि विया त बंदूक खोले ते आयो मां जो मूंखे दाव तॾहिं वरी पाण शिकार कंदो थो वञे पतायो पोइ ईअं चई वेठो मूंखे ॿी ॻाल्हि ॿुधाए हा जेतिरो बि वहाबनि खे ॾाढो हक़ सच चवंदो आहे तुंहिंजे कम जहिड़ी ॻाल्हि बस ॿुधाए चई छटदड़ी पासा रहमतुल्लाह अलैह सां गॾु शिकार में हुयासीं अचानक ओचितो ये ऊड़न मों झंग मों सूअर निकितो सूअर जो निकितो त पीर साईं सरदार खड़ा बंदूक लॻाए उन वक़्त में डबल फेरल बंदूक यूएसए जर्मनी ऐं जापान जा देसी कारतूस अहिड़ा जो हाथीअ खे लॻनि त हाथीअ खे फाड़े ॾिजनि सूअर ज़ख्मी थी पियो फ़कीर बीठा हा साईं जो भाई वेंदा ॾाढे ने ॾिजे के फ़कीर खे सन कयो पीर साईं सरदार फ़कीरो होशियार थीजो वहाबी थो अचेव मुंहिंजा पगार इमामत जी बादशाही मुंहिंजा पगार इमामत जी बादशाही मुल्क सॼे में नियारो तूं कामिल कलगी वारो तूं मुंहिंजा पगार इमामत जी बादशाही राज हिता रंग जी विया माण्हुनि में मन जी विया छो जो पारसु ही पागरो तूं कमिलो कलगी वारो तूं मुंहिंजा पगारा इमामत जी बादशाही अल्लाह सुहिणी सीरत छा लिखां इल्म बसीरत छा लिखां धरतीअ जो ही सितारो तूं कमिल कलगी वारो तूं वाह मुंहिंजा पगारा इमामत जी बादशाही हिन सॼे भग जा धणी भारत थई भग जा धणी हिन सॼे भग जा धणी भारत थई भग जा धणी शाम पयनी जो तूं सहारो तूं कामिल कलगी वारो तूं वाह मुंहिंजा पगारा इमामत जी बादशाही ओ छठ झुलायो अल्लाह थई सुहिणे नबीअ जी निगाह थई छठ झुलायो अल्लाह थई सुहिणे नबीअ जी निगाह थई रोज़ धणीअ जो पियारो तूं कामिल कलगी वारो तूं वाह मुंहिंजा पगारा इमामत जी बादशाही
अज़मी भी दामन गिरवाओ तुझे तरह जो फकीर निर्मल नूरी निसारो तू कामिल कलगिया वारो तू वाह मुझा पगारा इमाम तुझी बादशाही कजे वो तो हमलो न कयो जी फोन जो न पर जाम अज भी जियरो आ मुसी इलाही बख्शिश करती सुभान अल्लाह पुछो ये तो कड़ी दी जाए हाफिज अली अकबर संजोरे फसाद बचल भटी में तकरीर करे वियो आहे छट धड़ी पासा जी हीअ ॻाल्हि करे वियो आहे जे उहो तव्हांखे चवे त इहा 100% ॻाल्हि सची आहे ऐं हाफ़िज़ अली अकबर सां मां कई शाबाश असली ख़ैरत धारियो पंहिंजे मुर्शिद जी पैरवी कयो उन्हीअ जे नक्शे क़दम ते हलो कहाँ को ॾाढा आहिनि चाहिए तो 5 वारी लड़ाई में जहाज खे केड़े वेंदा जो पीर साईं सरदार जे मुरीदन ते सेहरो वंताज आयल आहे तमां ज़ोर आयो मुर्शिद हुजे त अहिड़ो हुजे मुरीद हुजे त तमां जहिड़ो हुजे महबूब सुभानी बाजन मुरीदन सां पियो वञे पोइ हिकिड़े फ़क़ीर बीठे काठियूं कयूं छा पे कयूं काठियूं उहो मुरीद ॿिए बुज़ुर्ग जो हो मुर्शिद चएसि त वञी काठियूं करे जेॾी महिल जो हीअ नज़र कयूं महबूब सुभाणीअ जे सूरत ते नज़र पियसि महबूब सुभाणी जलाली फकीर खींची करे ने वठी चवे माण्हू मुझे सूरत जे लाइ जिन्न मुश्ताक इंसान मुश्ताक मलक फरिश्ता मुश्ताक महबूब सुभाणी आजा बेटा ये जड़े जानता करे चयुस त पलो तुंहिंजो पीर लॻो सो लतीफ़ चए लगा सो लगा मसीह दिलियूं दस्तगीर तू बगदाद में असा सिंध फकीर जो ओसियरो अमीर से खम की लानी काटिए सजो सुन धनासरी यादा सुभान अल्लाह उन्हीअ में आहिनि महबूब सुभाणीअ जा कुल शइ ठीकु आहे इन्हनि खे वठी छॾो फकीर ॿिया खंभे आयसि अचे साईं ॾाढो वेठो जी ॻाल्हि ॿुध सची ॻाल्हि कर तो माने ॾिठो पोइ मोह छो लिकाई छो फेरी मोह चई मां इन्हीअ जे करे जेॾी महिल तोखे ॾिठो न तूं मुंहिंजी दिलि खसूं पियो वञे तूं मुंहिंजी दिलि खसी पियो वञे पोइ मां हेॾे खणी मोह कयो तो पाजे मां मुर्शिद नो पूरो थी पहुतो जेकॾहिं मां तुंहिंजे कदमनि में थो करा त मूंखे ॾोरा पोॾींदो पंहिंजो मुर्शिद मां पंहिंजे मुर्शिद नो पूरो थी पवंदुसि बाक़ी न त तूं त मारे छॾियो मूंखे
मसीह ते हथ रखी चयई त मुर्शिद हुजे त दस्तगीर जड़ो हुजे मुरीद हुजे त हेड़ो हुजे खुदा को साल आहे अहिड़ा ई आहियो केतिरनि अॼोकल्ह बुज़ुर्गनि जी पैयत ट्रोड़ींदे असां माण्हू ॾिठा असांजे नाला न खणबा पंहिंजा सुन्नत जमायत जा आहिनि हे नार जूं लोटियूं आहिनि हिकिड़ियूं भॼंदियूं बि واتبعوا النور الذي انزل معه भाई जवान तू मुंह ॾींदे न मां पोड़ो आहियां कुराड़ो आहियां अब इश्क चई त सिर खणंदव इश्क खां आशिक हुजण खां भॼ परे जे सदाए हज़रत हुसैन सदायो त ॾिसी करबला सुल्तान बाबू शेर चयो त आशिक सोई हकीकी जड़ा कतल माशूक दे मने हूं इश्क न छोड़े मुख न मोड़े तोड़े से तलवारा खने हूं जिद वल वेखे राज माही दे लगे उसे बने हूं पर सच्चा इश्क हुसैन बिन अली दा हजरत बाहू सिर देवे राज न बने हूं चल बाजो कॾ सागे बेटा ये फरमायो त सर्दियूं दुआ कयो सर्दियूं दुआ कयो त अॻा शाल वड़ा धिकारे न छॾी निजो हथ में ऐब घड़ा किथे रुली न मरा महबूबन जे मेल में अबेदारी कयो नी नूर क़ुरान जी जेको मां पंहिंजे महबूब सां गॾु नाज़िल करे मोकिलियो आहे वहाबिन जो हिकिड़ो मौलवी आहे अशरफ अली थानवी हकीमुल उम्मत चवंदा अथसि उन्हीअ पंहिंजे रिसाले नूर जे मुक़दमे में हे शेर लिखियो जेॾी महिल पढ़ी नबी बि नूर आहे क़ुरान बि नूर आहे त पोइ हिकिड़ो शेर चयईं त नबी ख़ुदि नूर क़ुरान मिला नूर नबी ख़ुदि नूर क़ुरान मिला नूर न हो क्यों मिलके फिर नूर न अला नूर न हो क्यों मिलके फिर नूर न अला हाणे हिक रसूल पाक जी हदीस ॿुधो सुभान अल्लाह अरे कॾहिं मूंखे महरम जे महीने में घुराइजो त मां तव्हांखे करबला शरीफ़ जो मौज़ू ॿुधाईंदुसि
वरी सॼे सिंध जा तव्हां ज़ाकिर वठी अचो जेकॾहिं मां दसे न मारियां न त पोइ मां रोज़े धणीअ जो फैज़ मुंहिंजे सीने में न आहे असांजो मशहूर नवारो सरदार जेको मुर्शिद आहे सो रोज़े वारे जो त मुरीद आहे सुभान अल्लाह बेशक इहो जेको ॾिसो था न रोज़ो इन्हीअ जो संगे बुनियाद छट धणी ऐं नादर अली शाह बादशाह असांजे मुर्शिद मशहूर वारे सरदार खऊं सिर रखराई त नादर शाह कुझु तबियत जो हो तेज उनखे अखियुनि में ॿी ॻाल्हि हुई त छट धणी खे ख़बर था छो त मुंहिंजे सरदार मशहूर वारे साईं सां गॾु हाफ़िज़ साईं वॾा इमाम बख्श रहमतुल्लाह अलैह उहे बि गॾु हा इहे ॿई गौस हा वक़्त जा गौस हो हाफ़िज़ क़ुरान असांजो मुर्शिद मशहूर वारो साईं रब्बानी आलिम वक़्त जो गौस मुहद्दिस ऐं आल बैत जो वॾो आशिक़ कोरी मोची या ॿिए ज़ात जा चयो त साईं आल बैत जी ॾाढी ताज़ीम कंदो आहे पोइ उहे पाण खे सैयद सॾाए साईं वटि अचनि पोइ साईं उन्हनि खे कपिड़ा बि ॾिए सभु कुझु ॾिए पैसा बि ॾिए पोइ साईं नाले मिठो वरी तबियत जो तेज़ साईं हे त बाकराणनि जो कुंभारो तूं हे सैयद सॾायो अथई मां मारींदोमांसि ठीकु आहे न चादर कंजीअ में ढकिजी आयो आहे तूं सुञातुसि बाक़ी मां न पियो सुञाणांसि पाण परे खां सुञाणंदा घोटकीअ जा सैयद मोहम्मद याकूब रहमतुल्लाह अलैह वो सॼी वेगन भरी दरगाह शरीफ़ ते आयो पोइ उन्हीअ वैन जो जेको ड्राइवर हो सो ज़ात जो शेख हो छा साईं जन वटि अची वेठा त साईं सैयद मोहम्मद याकूब शाह खे पंहिंजे भरिसां विहारियो पोइ जमायत खे ॾिसी ख़ुशि ख़ैराबत कई उन ड्राइवर खां पुछईं बाबा तूं केरु आहे चईं मां शेख आहियां ऐं वैन जो ड्राइवर आहियां साईं मोहम्मद याकूब सां आयो आहे गॾु साईं असांजे मुर्शिद फरमाइसि न पाण तूं शेख न आहीं तूं सैयद वरी कचहरी थी है हो वरी पुछींसि अबा तूं केरु आहे चईं मां शेख आहियां न न न तूं सैयद आहे अबा तूं सैयद आहे जेॾी महिल उहा कचहरी बर्खास्त थी त मोहम्मद याकूब शाह हिनखे जी ॻाल्हि असांजे मुर्शिद तोखे 3 दफ़ा चयो आहे त तूं शेख न आहे तूं सैयद आहे पंहिंजी ज़िंदगीअ ते नज़र कर साईं असांजो कूड़ त न ॻाल्हाईंदो चई मां उन महिल ॻाल्हाए उते न पियो सघां पर हाणे मूंखे ॻाल्हि यादि थी अचे त मां ॼाओ हुउमि न त मुंहिंजी अम्मा फोत थी वई पोइ असांजे पाड़े में हिकिड़ो सैयदनि जो घर हो पोइ बीबी साहिबा न्यापो कयो त इहो बचिड़ो मूंखे हाणे ॾियो त इन्हीअ खे थञ मां पियारियां साईं कॾहिं तोखे चयो आहे तुंहिंजे रॿुनि में पाक बीबीअ जी थञ पिया पोइ तूं सैयद थिए सुञाण इहा فراست المؤمن فإنه ينظر بنور الله اللہ جے ولی جے نظر کھا بچو چھو تو
अल्लाह जे नूर सां ॾिसंदो। सुभान अल्लाह। हदीस है रसूल जी। उस्ताद मोहम्मद साले मार वट जेके आलिम पढ़िया पोइ घणनि सुवाल कयो साईं, वाह भी एतिराज़ था कनि पिया त हीअ हदीस ग़रीब आहे, हीअ हदीस ज़ईफ़ आहे। पाण फरमायो उस्ताद मोहम्मद साले रहमतुल्लाह अलैह त रसूल जी हदीस ऐं ज़ईफ़ रसूल जी हदीस ज़ईफ़ न हूंदी, रावी जाचियोसि, रावी रसूल। अहिड़नि आशिक़नि वटि जेके पढ़िया त उहे दुनिया जा मुजद्दिद थी विया, रसूल जा वारस बणिजी विया। पोइ असांजे साईं खां कंहिं सुवाल कयो, साईं सैयद जेकॾहिं वहाबी हुजे, शियो हुजे, कादियानी हुजे, उन्हीअ जे लाइ तव्हां छा था चओ? चई त उन्हीअ जो अदब कयो, बाक़ी पैरवी न कजोसि। भली वहाबी हुजे, शियो हुजे, कादियानी हुजे, ग़ैर मुक़ल्लिद हुजे, अहल हदीस हुजे, केर बि हुजे, अदब कजोसि, हथनि खे चुम बि ॾिजोसि, साईं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह कजोसि, पर उन्हीअ जी पैरवी न कजो। हिते सुभान अल्लाह चवणी न हब तव्हांखे छो नथा चओ? अदा असां तव्हांखे क़ुर हदीस ॿुधाए सघूं था। जेकॾहिं मां पंहिंजे मुर्शिद ते कूड़ो हणा त ख़ुदा मूंखे क़यामत जे ॾियारे रसूल जी शफ़ाअत नसीब न करे। बस असांजे मशहूर वारे सरदार जी दावत हुई दादूअ में, ते तकीर पे फरमायूं त हिकिड़े फ़क़ीर ताज वारे, हे ताज जेका है इहा नबी साईं जे रोज़े मां असांजे मुर्शिद खे तोहफ़े में मिलियल आहे। ऐं असांजा साईं मुर्शिद पाण हीअ ताज ठाहींदा हुआ। पोइ वरी हवेलीअ ते अमा बीबीअ बि ठाहिणी शुरू कयूं। पोइ जो फ़क़ीर वधंदा विया त पोइ फ़क़ीरनि खे सेखारियो त पोइ उन्हनि ठाहिण शुरू कई। चिठी ताज वारो फ़क़ीरो खणी आयो, साईं पढ़ी, फ़क़ीर खे चईंदो थी लाउड ते ऐलान कर। पाण वेठा ऐलान कर त जंहिं चिठी लिखी आहे उहो उथी बीही। उन्हीअ में लिखियलु हो त साईं असां नूर ऐं बशर जे मसाले ते ॾाढो मुंझी पिया आहियूं। के नबीअ खे नूर था चवनि, के बशर था चवनि। सो तुंहिंजो नालो ॿुधी असां आया आहियूं, जेकॾहिं महिरबानी करे जवाब को ॾे, तसल्ली बख़्श, मुतमइन करे, तुंहिंजी महिरबानी। साईं फ़क़ीर खे चयो त लाउड ते ऐलान कर त जंहिं हीअ चिठी लिखी आहे उहो उथी बीहे। उहो हुयो दादूअ में सीशन जज सैयद ज़िया हुसैन हुसैनी। प्रोटोकॉल सां आयो हो गाॾीअ ते, उथी बीठो, 6 फुट कदावर जवान क्लीन शेव। पाण उन खे घुरायो जो सहेली आयो, साईं सां मिलियो अचे। साईं पुछियुसि त अबा तूं केरु आहे? चईंसि मां सैयद आहियां। बिस्मिल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं हीअ चिठी तव्हां लिखी आहे? चई हा साईं। मशहूरनि वारे सरदार फरमाए साणे ॻाल्हियूं हुन ॿ तूं मुखियारी आहे। जे चवे त मां क़ुर हदीस जे रोशनीअ में इल्म जे ज़ोर ते तोखे सम्झायां, मुतमइन कयां, पर जे चवे त मां तोखे ॾेखारियां। त यार अॼु हेड़ो मौक़ो मिलियो आहे
सुभान अल्लाह हज़ारनि समन मौलविन जा वाइज़ ॿुधा अथसि भेणा जे फ़क़ीर हीअं दावा थो करे सुभान अल्लाह चई साईं बसि पोइ जे ॾेखारे त पोइ तुंहिंजी वॾी महिरबानी सुभान अल्लाह बसि उन सैयद सीशन जज जो ईअं चवणु साईं हुनखे टाइ पातल आई न सूट पेट टाइ बदल आहे हितां साईं बतसि हितां हथ वठी जो झलियऊंसि त हीअं जो ॾिठऊं सैयद जे मुंहुं ॾे त हितां ईअं पाणी वहणु शुरू थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान रोई वियो साईं जे अॾो ॻाल्हाए न पियो सघे रोड में पूरो थी वियो साईं मशवरनि वारे फरमाए त साईं ॾे ख़बर पंहिंजो नालो ॾिठी चई हा साईं मां ॾिठुमि चई पोइ बशर हो या नूर हो चई नूर हो हाणे अहिड़ियूं करामतूं त असां वटि कोन्हनि पंहिंजो क़ुरान हदीस जी रोशनीअ में चवणु असांजो कमु आहे पोइ मञणु न मञणु सभु पंहिंजी मर्ज़ी असां जंहिंजो खाए पोइ तुंहिंजो ॻाए पोइ सुभान अल्लाह हाणे उहा हदीस ॿुधो अचे महबूब खे अर्ज़ु कई त अख़बिरनी या रसूल अल्लाह फिदा कबी व उम्मी अबो मां कदमनि तां घोर कया है मूंखे ख़बर ॿुधाए हसन हुसैन जे नाले फरमाए त कहिड़ी ख़बर ॿुधाया है चईंसि अन अव्वल शैइन ख़लक़हु तआला मिन क़ब्ल अल अशिया 18,000 मखलूक रब पैदा फरमाया मेहरबानी कर तू मूंखे या ख़बर ॿुधाए त पहिरियों अल्लाह कहिड़ी चीज़ पैदा कई हुई असहाबीअ जो अर्ज़ु कर नबी असां ये फरमाइश त नअम हाओ मूंखे ख़बर आहे महबूबा मेहरबानी कर मूंखे ॿुधाए हाणे नबी साईं ॿुधाए थो त या जाबिर इन्नल्लाह तआला ख़लक़ क़ब्ल अल अशियाए नूर नबीक मिन नूरिही वलम यकुन फी ज़ालिक अल वक्त लौहन वला कलम वला जन्नतुन वला नारुन वला शम्सुन वला कमरुन वला मलकुन वला समाउन वला जिन्नुन वला इंसन ॻाल्हायो जाबिर अल्लाह ताला 18,000 मखलूक में जेका पहिरियों शइ पैदा कई हुई न उहो तुंहिंजे नबीअ जो नूर तुंहिंजे नबीअ जो नूर पंहिंजे नूर मम पैदा कयो हो उन्हीअ वक़्त में न लोह हो न कलम हो न जन्नत ही न दोज़ख हो न मलाइका हा न आसमान हा न जिन्न हा न इंसान हा न सिज हो न चंड हो न तारा हा न कतियूं का शइ न हुई हिकु रब हो ॿियो तुंहिंजे नबीअ जो नूर हो रोज़े वारे जे सदके हथ मथे खणी करे सुभान अल्लाह जो जवाब ॾियो नारे विलायत मां ॿ टे ॼणा थींदा हिकिड़ो किताब में ॾिठमि उहो खणी बि आयो आहियां पाण सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं उन्हीअ किताब जो अकस उन्हीअ में टच थियल आहे उन्हीअ असली किताब जो सुभान अल्लाह उहो आहे ख़ैर मुक़ल्लिदन जो वॾो आलिम अहल हदीस सैयद मोहम्मद नवाब मोहम्मद सिद्दीक भोपाली उन्हीअ पंहिंजे किताब में लिखियो आहे त जेको महबूब जे मीलाद जी ॻाल्हि ॿुधी ऐं पंहिंजे दिलि खे पर ख़ुशी हासिल नथी थिएसि उहो मुस्लमान न ख़ैर मुक़ल्लिद बेपीरियो अहल हदीस
सुभान अल्लाह कहाँ तो भूमि खां चढ़ी है जी नबी असां ये फरमायो सुभान अल्लाह कमर रहानी फिल्मनाम फकद रहानी फ़इन्न शैतान ला यतमस्सल फी सूरती। सुभान अल्लाह नबी फरमायो तुझे खुश नसीब मूंखे ख्वाब में ॾिठो तो पक समझ जाए तो मां मुहम्मद आया इन्हीअ जे करे जो शैतान मुंहिंजी सूरत वठी न सघंदो आहे। शैतान तौबा करे भॼी वियो तो मां मुहम्मद जहिड़ो नथो थी सघां हिन वहाबीअ खे छा कजे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह अरे शुगर जो मरीज़ आहे 2007 खां वठी करे अटैक थियो हुओ दवाउनि ते हला पियो 74 साल उमिरि आहे। सुभान अल्लाह तो कीअं कई आहे मूंखे खणी छॾियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सैयारा थियनि पुनल जे सदके भला पए त ॿुधो भिटाईअ जा। सुभान अल्लाह सुभान अल्लाह लतीफ़ साईं दो फरमा पद जब सब जवान सुभान अल्लाह सब नबी भला जब सब जवान पर मर्द मजन है किड़ो महशर जे मैदान में ईंदो पुनल पहलवान छुटंदा जंग जहान आरी जे एहसान सी जत जवान सब पर मर्द मजन है किड़ो शाफ़े शफाअत जी पिरी बंधंदो पग छुटंदा सब जंग आरी जे एहसान सी। लतीफ़ जो रिसालो तो पढ़ी ॾिस। सुभान अल्लाह हिननि खे जेको बि आशिक़ रसूल हूंदो न उहो वहाबिन खे असुल ई न वणंदो। के आशिक़ रसूल अहिड़ा तोखे नथा वणनि त वरी तूं लूसी भला असांखे वणे। सुभान अल्लाह हल सही ॻाल्हि आहे सुभान अल्लाह बेटा ये फरमायो दबारो चाबिया बिघड़ा पर हर रोको नथियो भाई जमीन ते शम्स थी उभरो सिज चंद्र का सुखड़ो जंहिंखे रोशन रब कयो थकियते थियो वसीलो बड़कार में मारो चाबियाब घड़ा पर जावो जाम पुनूं वस बड़कार में कुफर सब किनो आगे आर्य जाम खे सारो ने हुडनो आगे आर्य जाम खे सारो ने हुडनो जिते पुनल जाम पुनो उते चाय नाहे जतन जी। अजाओ फरमा यही भट धड़िए त बारो चाबियाब घड़ा पर जावो मुझो जानी दाई दर उपटियो बाहर निकती बानी। सुभान अल्लाह
मुझो मुरसल मुखे ॾियो सांढिया सुबहानी मौला लिखियस कुल्हन ते नबूवत जी निशानी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जजो मट नसानी जॾहिं आगे कई एहसानी तॾहिं पैगंबर पैदा थियो नबी जो मीलाद पढ़ण इन खां वधीक ॿियो तौहीद जो दलील ई कोन्हे नबी पैदा थियो आहे ख़ुदा पैदा न थियो आहे हो ख़ुद ख़ुदा आहे वो न कंहिंखो ॼाओ आहे न कंहिंखे जहिड़ो अथई वाह साईं वाह सुभान अल्लाह अञा ॿ हदीसूं ॿुधो रसूल पाक सुभान अल्लाह नबी असांखे फरमायो त अफ़्ज़ल मा ख़लक़ अल्लाह नूरी सभ खां पहिरियों जेका ख़ुदा चीज़ पैदा फरमाई उहो मुंहिंजो नूर आहे कुंत नूरन बैन यदै रब्बी क़ब्ल ख़ल्क़ आदम बिअरबअत अशर अल्फ आमिन आदम अलैहिस्सलाम सारे इंसाननि जो अब्बो आदमनि जो बशरनि जो अब्बो उन्हीअ खां अॻु 14,000 साल मां मोहम्मद पंहिंजे रब वटि नूर हुयुसि अल्लाह चवे नूर खुद मदीने वारो चवे त मां नूर अचो त भला साहबनि खां पुछो त तव्हां पाण जहिड़ो बशर ॿिए खे चयो छो त हिकिड़ी राति रसूल पाक जे दरबार में मुंहिंजी ड्यूटी लॻी साईं जे हुज़ूर में साईं उथनि पाणी घुरनि त हाज़ुर कया इंसानी हाजत जे लाइ वञनि त सॼो इंतज़ाम कया वुज़ू फरमाए त वुज़ू कराया ख़िदमत जो मौक़ो मिलियो हाणे असां बि थो चवे पियो त उहा 24 जी राति ई रअयतु नबिय सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी लैलत इज़हियातिन चवे थो त मां ॾिठो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उहा 24 जी राति ई आसमान में चंड पंहिंजे हुस्न जमाल जे चौखन ते हो मां जो मदीने वारे साईं खे ॾिठो तब अलैहि हुल्लतुन उमरा महबूबा आराम में हा ॾाढे रंग जो कपिड़ो हो जेको रसूल पाक खे अलम नशरह लक सदरक वारे सीने ताईं पयल हो जहिड़ो महबूब जो ज़ाहिर हो असां बि थो चवे त आहिस्ते आहिस्ते वञी महबूब जे भरिसां बीठुसि त ओचितो मुंहिंजे दिलि में ख़्यालु आहे तॾहिं जब हर वक़्तु नबी साईं खां ॿुधंदो आहे त अन मिन नूरिल्लाह व कुल्लु ख़लाइक मिन नूरी मां अल्लाह जे नूर मां आहियां सॼी मख़लूक में मां मुस्तफ़ा जो नूर आहे अॼु वाह जो मौक़ो मिलियो आहे चंड पंहिंजे हुस्न जमाल ते आहे मुंहिंजे महबूब जो बि चहिरो खुलियल आहे अॼु भेट करे ॾिसां त 24 जो चंड सुहिणो कि न मुंहिंजो महबूब सुहिणो फजअलतु अनज़ुर इलैहि व इलल कमर हाणे मां भेट करण में शुरू थी वियुसि भेट करण में शुरू थी वियुसि चंड खे बि ॾिसां पियो वरी चंड खे ॾिसी ॾिसी वरी महबूब जे चेहरे खे ॾिसां पियो
वरी चोॾीअ जे चंड खे ॾिसां पियो, ॾिसी वरी महबूब जे चेहरे खे ॾिसां पियो, वरी चंड खे ॾिसी वरी महबूब जे चेहरे खे जेॾी महिल जो ॾिठुमि त फैज़ा हुव अहसन इंदी मिनल कमर। असां बि तो चवे तव्हांखे चोॾीअ जे चंड खां वधीक सुहिणो चेहरो रसूलुल्लाह जो नज़र आयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेको चंड खां वधीक सुहिणो आहे असां जो अक़ीदो इहो आहे, इहो तो जहिड़ो आहे। मेरा मुला अगर कुछ मुंह से कहता हूँ तो मजा उल्फत का जाता है, मगर खामोश रहता हूँ तो ये कलेजा मुंह से आता है। चुप न रहबो, चुप न रहबो। खुदा जो कुरान जेको खोले पढ़ी ॾिसे त रसूल जे दुश्मननि खे ईअं खुदा ॾियो आहे, तरह जो हिन दुनिया में ई अल्लाह जे रसूल फ़ैसिलो करे छॾियो आहे। हिकिड़ी जॻह ते ख़ुदा चयो त युदिल बिही कसीरा व यहदी बिही कसीरा। हिन क़ुरान खे पढ़ंदे पढ़ंदे घणा गुमराह बणिजी विया, पढ़ंदे पढ़ंदे घणा हिदायत वारा थी विया। आख़िर उहे आहिनि कहिड़ा जेके पढ़िया क़ुरान उथी गुमराह विया। ॾेखारियो वो कहिड़ा आहिनि जेके पढ़नि क़ुरान थियनि गुमराह। इश्क वारी अख सां क़ुरान न पढ़ियो, सिद्ध वारी अख सां क़ुरान पढ़ियो ऐं उन्हनि दुनिया ते पंहिंजो दीन विकिणी छॾियो। पिटाईअ बि फूल पतलो कयो त फिरिया पसी भीण खरियल खीर न चखियो। पसी भीण खरियल खीर न चखियो, दुनिया कारण दीन न्याय भला थिया। अल्हम्दुलिल्लाह जो मुर्शिद जी निगाह सां तव्हांखे दीन मिलियो। गुरबत मिस्कीनीअ वारो टाइम पंज ॾियार कढी वेंदासीं, ख़ुदा कढो त क़ब्र में वेंदो त ईअं चवंदा त रोज़े वारे जा मुरीद अथव। रोज़े वारे जा मुरीद मालिकिया उन घर का थोड़ी आयो। आला हज़रत बि असांखे आदत ॾिनो, चवे थो त बद सही, चोर सही, मुजरिमो नाकारा सही, ऐं वो कैसा ही सही, पर वो तो करीबा तेरा न सम्झुगा निंड खई थी वञेगा। चवे थो त बद सही, चोर सही, मुजरिमो नाकार सही, ऐं वो कैसा ही सही, पर वो तो करीबा तेरा। चवे थो त इस्या से कभी हमने किनारा न किया, पर तूने दिल आज़ादा हमारा न किया। हमने तो जहन्नम की बहुत की तजवीज़, लेकिन तेरी रहमत ने गवारा न किया। सुभान अल्लाह। नूह को भी मौजे तूफान से किनारा मिल गया, अलगरज हजरत मूसा को भी लुत्फ़े नज़ारा मिल गया, अलगरज हर एक बेचारे को चारा मिल गया, पर हम गरीबों को मोहब्बत का सहारा मिल गया। मोबाइल पे आई
चलाई दिया बुराई दिया इहो ई इम्तिहान थी जेकॾहिं बुराई खे लत हणी रुगो नेकीअ वारा कम ॾिठई तूं जन्नत में कसम अथव ख़ुदा जो आहे या न चङनि भलनि जा कम लही विया तोखे ऐं मूंखे त खंडी जी थो करा बिठाई दो फरमा पे तो जहरी साथ अल्लाह जहरी आयस जिया चल तहरी बया पन में यादा ये जो लतीफ चए कर मुकन उठा मीहा हिय से का यारी का धगी हिते अची हिया कंधु खणंदस कीअं मन हमारू वणन जे जॾहिं साथन ते सन कयई तॾहिं ॿुधी न ॿोड़ी हमराही होतन जी तो चूथो न जोड़ी हे पलव जाओ पुनल जो छली न डोड़ी हाणे नाकुन दोरी थी रुंजन में रिहा करे या सुपरलेटिव जी डिग्री ये सोहणो सिर्फ सोहणो वरी ॿी डिग्री आहे त हिन खां वधीक सोहणो आहे टी डिग्री आहे सुपरलेटिव जी त सभिनी खां खुदा जे सारे खुदाईअ खां मुस्तफ़ा सोहणो छो त अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं इंसान ज़ात खे ठाहियो त पंहिंजे मर्ज़ीअ ते ठाहियईं कंहिंखे गोरो करे पैदा कयईं कंहिंखे कारो करे पैदा कयईं कंहिंजो नक ढूलो कयईं कंहिंजो नक कुंडो कयईं कंहिंजूं अखियूं चुचियूं कयईं कंहिंजूं अखियूं चीरबियूं कयईं कंहिंजा लब थुल्हा कयईं मगर ये वाला हजरत जो है पतली पतली गुले कुदस की पत्तियां भले जॾहिं महबूब खे पैदा कयईं त ख़ुदा फरमाइश हाणे मां पंहिंजे मर्ज़ीअ ते तोखे न ठाहींदुसि जीअं चवे तीअं तोखे ठाहियां जो मीलाद मल्हायो अथव इहो मुबारक जे लाइक़ु आहे या न ये छिता थिया आहिनि मीलाद बि न कयो यारी बि न कयो इमाम हुसैन जो न्याज़ बि न कयो सभु हराम अथव हराम नबीअ जे वक़्त में असहाबन रसूल जो मीलाद कयो आहे जो तव्हां कयो था हाँ माना इहा बिदअत आहे पोइ वॾी बिदअत त तूं पाण ई तूं रसूल जे वक़्त में होए तूं रसूल जे वक़्त में होए हा वञ पहुच हा बिल्कुलु इजाज़त सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाअल्लाह जमात तमाम सुठी आई है फकीर अब्दुल रहमान अलाए काॾे मां पारियो पर उहो मिलियो हो हाणे अलाए काॾे ॾिसण में साईं तो मां सदको वञा लिकी वेठो आहे न बाबा हिकिड़े में हिते हिते में असां बि थो चवे त चंड खां वधीक चेहरो रसूल आहे जो मां ॾिठो
बेटा ये कलम खयो चवे तो चंद्र तुझी ज़ात पढ़िया न प्रिय सां तू अच्छो मंझ रात सजण सदाई सोझरो चंद्र चवान सचो मठिया मूर न भाईए कॾहिं उभरी सनड़ो कॾहिं उभरी नचू तोरे मुंह में बरई मच तब मट न कया ये मोहम्मद जे सहसे सिज उभरन ऐं 84 चंद्रन रबिल्लाखिरी प्रियन मां सब उगायूं भाईया मालिक मिट सदो में उगाहीअ में सोझरो हशर में हिसाब में छॾे न वेंदो सारे सॾ कंदो कोई हारल के चंदड़ी हे शेर सॼी जमायत जे सदके में थो पढ़ा दुआ कजो बेटा ये जो अकीदो ॿुध चवे थो त कोड़े कमर उथलनि कूड़ी माना किरोड़े माना किरोड़े अहिड़ा चंड किरोड़ उभरनि कोड़े कमर उभरनि ऐं शम्स सब हज़ार पर जे मुंह पिरी ज़ाहिर थिए रुगो पी पटी वार त पोइ सारी सभु जमाल चंड चांडो की न करे चोॾहीं रात जे चंड जी चांडो की मशहूर पर जे हिकिड़ो बार हुजूर जो ज़ाहिर थी पए ज़हूर त हुन जो सारे मुल्क में नूर न ॾिसजे मूर मोहब्बत वारनि खां पुछी ॾिस मूंखे सर मज़कूर से चवंदा हो तू हुजूर असांजो नूर वाला नूर हिन आशिक वरी चयो इहो फ़कीर अब्दुल रहमान जे सदके में तो ॿुधाया इने चयो त सभु सचा आयो जेको कुझु चयो अथव हक़ीक़त आहे पर चांद से तशबीह देना क्या यही इंसाफ है चांद से तशबीह देना क्या यही इंसाफ है उसके मुंह पर छाइया हजरत का चेहरा साफ है जड़ी माला महबूब जी विलादत थी छाट कर करे विस त मायूं मके जूं मुबारक ॾिण आयूं सैयद तय्यब ताहिर अमानत वारी आमना खे ख़बर पई आहे त ॾाढो सोढ़ो पुटु ॼणियो त पुटनि जो सरदार हो पर बाबू जी अमड़ थी चवे त मां पुटु न ॼणियो धीअ ॼणी थी चई न बाक़ी छा ॼणियो अथई चई कद खरज मिनी नूर मुंहिंजे पेट मां नूर निकितो आहे नूर ऐं नूर अहिड़ो निकितो आहे जो अदा अतली न हो कुसूर शाम वेठी मां मके में आहियां
480 मैलन जे पंध ते मां महबूब जे नूर जे रोशनाई में शाम जो माड़ियूं चिटियूं पई ॾिसां। ऐं शाम जे मुल्क में वरी हिकिड़ो शहर आहे बसरे जो, छाजो बसरो। महबूब ॼमण थी चवे त बसरे जो शहर पाख पुटीअ जो टाइम हो जो सोणे जी विलादत थी, रात वञे पई, ॾींहुं अचे पियो। उन्हीअ महिल बसरे जे बाज़ार में जत उठण जे मथां ॻूणियूं रखी रहिया हुआ, बार सथे रहिया हुआ। महबूब जी अमर थी चवे त मां महबूब जे नूर जे रोशनाईअ में उन्हनि उठण जूं ॻिचियूं बि ॾिठियूं। ॻिचियूं त ॾिठ में पर उहे ओगरड़ा वराए रहिया हुआ। उठ मां रोशनाईअ ते उठण जा ओगर बि ॾिसां पई। हाणे महबूब जी अमर थी चवे त मां पंहिंजे मिसकीनी हाल ते कपिड़ा बि सिबी ठाहे रखिया हुआ, छुरी भी हथ करे रखी हमें त बचड़ो ॼमंदो त नाड़ो कटबो आहे, तेल भी शीशड़ीअ में विझी करे